इते के अहम ख़बर न्यूं शिकारपुर जो इलाइक़ो मदेजी कलहोड़ा ऐं जोड़ेजा बिरादरी जी ॿिनि धुरनि में तकरार तां फायरिंग थी आहे। 4 औरतूं क़तल थी वयूं आहिनि। आगाह कयूं पिया कि शिकारपुर जो इलाइक़ो मदेजी कलहोड़ा ऐं जोड़ेजा बिरादरी जी ॿिनि धुरनि में तकरार तां ॿीहर फायरिंग थी, जंहिंमें 4 औरतूं मारिजी वयूं आहिनि। ॿिन्ही धुरनि में पुराणी तकरार तां छिकताण ॿीहर तेज़ थी वई आहे। फायरिंग जो सिलसिलो बे वक़्फ़े सां जारी आहे। आगाह कयो पिया कि मदेजी वेझो कलहोड़ा ऐं जोड़ेजा बिरादरी जी ॿिनि धुरनि में तकरार तां फायरिंग थी, जंहिंमें 4 औरतूं क़तल थी वयूं आहिनि। इलाइक़े में छिकताण बरक़रार आहे। ॿिन्ही धुरनि में पुराणी तकरार तां ॿीहर छिकताण तेज़ थी। फायरिंग जे ॾे वठि दौरान 4 औरतूं मारिजी वयूं आहिनि। इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल बरक़रार आहे। शिकारपुर जो इलाइक़ो मदेजी कलहोड़ा ऐं जोड़ेजा बिरादरी जी ॿिनि धुरनि में तकरार तां फायरिंग थी, जंहिंमें 4 औरतूं मारिजी वयूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरनि में फायरिंग जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल आहे। हिन वक़्तु फायरिंग जे नतीजे में जोड़ेजा बिरादरी जूं 4 औरतूं क़तल थी वयूं आहिनि। तफ़सील मालूम कयूं था मदेजी मां सिकंदर आहूजो खां। सिकंदर, छा सूरतहाल आहे हिन वक़्तु इलाइक़े जी? बिल्कुल अमीर, मां तव्हांखे ॿुधायां त कुझु सालनि खां पुरानी तकरार सां कलहोड़ा जोड़ेजा बिरादरीअ में हलंदड़ तकरार जो अॼु जेको आहे कलहोड़ा बिरादरी आहे हथियारबंद आहिनि। ॻोठ मिर्जापुर में सिकंदर जूणे जे जेको आहे सो घर ते चढ़ाई करे जेको आहे सो सिधी फायरिंग कई आहे, जंहिंमें जेको आहे सो उन में 3 जेको वारस चवंदा 3 औरतूं क़तल थियूं आहिनि। पर एस जो जेको आहे ॿुधाए थो त 4 औरतूं क़तल थियूं आहिनि, कुझु औरतूं ज़ख़्मी बि आहिनि ऐं जेको आहे ॿार बि ज़ख़्मी थिया आहिनि। जाइ वारदात ते पहुचण वारा आहियूं, जंहिंखां पोइ बाक़ी जेको तफ़सील ॾेई सघूं था। जी अमीर। सिकंदर, मदेजी शहर खां इहो ॻोठ केतिरो परते आहे? इन तकरार जो पस मंज़र छा आहे? कहिड़े मामले तां अॼु ॿीहर झेड़ो थियो आहे ॿिन्ही धुरनि में? छा ॿई धुरियूं हिक ई ॻोठ में रहंदियूं आहिनि? जी बिल्कुल, जेको आहे अलॻि-अलॻि धुरियूं आहिनि। मदेजी कचे जो इलाइक़ो आहे, तक़रीबन मदेजी खां 30 खां 40 किलोमीटर पंजाह ते हीउ जेको आहे जबीर शेख थाणे जी हद आहे, कचे वारे थाणे जी। उन में जेको आहे कलहोड़ा बिरादरी जेको ॻोठाणनि जो मौक़ुफ़ आहे त कलहोड़ा बिरादरी हथियारबंद जेको आहे अची करे उन सिकंदर जूणीअ सां जंहिंसां पुराणो तकरार हलंदड़ अथनि। कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ी औरत बि ज़ख़्मी थी हुई। उन खां पोइ अॻु में जेको आहे काफ़ी औरतूं जेको आहे मर्द या औरतूं कलहोड़ा बिरादरी जुड़े क़तल थी चुका आहिनि। पर हिन वक़्तु जेका अॼु कलहोड़ा बिरादरी उन्हनि जे घरनि ते जेको आहे का करे, जंहिंमें 3 औरतूं जेके ॻोठाणा चवंदा त क़तल थी वयूं आहिनि ऐं कुझु औरतूं ऐं ॿार जेको आहे ज़ख़्मी थिया आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे नोगो एरिया बणियल आहे ऐं जेको आहे इलाइक़ो जंग जो मैदान आहे। फायरिंग ॿिन्ही पासनि खां हिन वक़्तु हलंदड़ आहे। पर पुलिस इहो ई मौक़ुफ़ क़ाइमु कयो आहे त असां जाइ वारदात ते वञूं था, पर ॻोठाणनि जो जेको मौक़ुफ़ आहे त अञा को बि पुलिस एहलकार न पहुतो आहे ऐं फायरिंग हलंदड़ आहे। सिकंदर, छा DSP मदेजी या SSP शिकारपुर को नोटिस वरितो आहे? पुलिस नफ़री कॾहिं रवानी थींदी, केसीं ताईं पहुची सघंदी इन इलाइक़े में? जी जेको आहे हिन वक़्तु त जेको आहे SSP सां बि राब्तो न थी सघे। बाक़ी जेको हद जो SHO आहे शमशाद अबड़ो, उहो मूंसां राब्ते में आहे। उनजो इहो ई चवणु आहे त असां जाइ वारदात ते वञूं था ऐं जेको आहे 2 औरतुनि जा नाला कंफर्म थिया आहिनि। हिकु बशीरा आहे ऐं हसीना ऐं जेको आहे कुझु औरतुनि जा अञा नाला तस्दीक़ न मिलिया आहिनि, काफ़ी ज़ख़्मी बि आहिनि। 2 औरतूं कंफर्म जेको हसीना ऐं बशीरा ॿुधायूं वञनि। जेका उन में जेको मुख आहे उहो सिकंदर, उन जी घरवारी आहे जेका हसीना आहे। सिकंदर, इहो बि थोरो आख़िर में ॿुधाइजो, छा ताज़ो ई वेझड़ाई में बि ॿिन्ही धुरनि में को झेड़ो थियो आहे, फायरिंग थी हुई? उन जे बावजूद बि पुलिस हिते का चौकी वग़ैरह क़ाइमु न कई हुई अमन अमान जी सूरतहाल बरक़रार रखण जे लाइ? न बिल्कुल जेको आहे रवायती अख़्तियार आहिनि। जेको आहे पुलिस मामूल ते पंहिंजे थाननि ते मौजूदु हूंदी आहे, झेड़ो थींदो आहे, फायरिंग बंदि थींदी आहे, उन खां पोइ उहो जाइ वारदात ते वेंदा आहिनि। पुलिस जी अहिड़ी का बि टिकट कोन्हे का हुते जो उहा माना उन्हनि खे संभाले करे या संभाले। जी